अवां ॾिसी रहिया सिंधकास्ट न्यूज़ उॾेरोलाल मां रिपोर्ट करे रहियो आहे असांजो नुमाइंदो सालिम अबड़ो सरवरी जमाए जे रूहानी पेशवा MNA मखदूम जमील ज़मान उॾेरोलाल स्टेशन वेझो ॻोठ ताहिर हंगोरो पहुची PP तालका मटियारी जे अॻूणी ज़िले काउंसिल मेंबर शाहिद हुसैन हंगोरो जे लाॾाणे ते संदसि वॾे भाउ मोहम्मद अयूब हंगोरो ऐं संदसि वॾे पुटु मोहम्मद हसन हंगोरो सां ताज़ियत जो इज़हार कयो। उन मौक़े ते मखदूम जमील ज़मान दुआ कंदे चयो त अल्लाह पाक मरहूम खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फ़रमाए खेनि पोइनि खे सबुर व जमील जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। MNA मखदूम जमील ज़मान चयो त असां मरहूम जे पोइनि सां हिन ॾुख जी घड़ी में बराबरि जा शरीक आहियूं। उन मौक़े ते PP अॻवान सैयद मुमताज़ अली शाह ऐं ॿिया साणसि गॾु हुआ।